ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 60 अध्याय जे बे भाग में ॾिठो त माता रुक्मणी भगवान श्री श्याम सुंदर जी ॾाढे ही प्रेम सां स्तुति कनि थियूं ऐं भगवान जी सभिनी ॻाल्हियुनि जो जवाबु ॾाढे ही विश्वास ऐं प्रेम ऐं श्रद्धा सां तमामु चङे नमूने सां ॾियनि थियूं। अचो त अॼु पाण इन ही कथा के वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 60 अध्याय जो 3 भाग शुरू कयूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था, हे राजा परीक्षित, माता रुक्मणीअ जी स्तुति ॿुधी मोहन प्यारे चयो, हे प्राण प्यारी, तुंहिंजो प्रेम ऐं विश्वास वॾो आहे। मूं अहिड़ा कठोर वचन फ़क़ति तुंहिंजी प्रीत जी परीक्षा वठण लाइ चया, पर तुंहिंजो प्रेम सचो ॾिठमि। जहिड़ी तरह मुंहिंजा बिना मतलब जे भक्ति कंदड़ भगत थियनि था, तीअं तोखे बि ॾिठमि। मुंहिंजे कठोर वचननि ॿुधण सां ॿाहिरियों तुंहिंजो रंग पीलो थी वियो, पर अंदरियों प्रेम न घटियो। तूं पंहिंजी वॾाई अहिड़ी तरह ॼाण त आदमी मुंहिंजी स्तुति करे पंहिंजो जन्म सफल कंदा आहिनि, ऐं मां तुंहिंजा गुण हिन तरह वर्णन करियां थो त जंहिं वक़्तु मां तुंहिंजे भाउ जो मथो कुवराहे उन जा हथ ॿधाया हुआ, उन वक़्तु बि तो सिवाय अधीनताईअ जे ॿियो कुझु बि न चयो हो। पतिव्रता स्त्रियुनि जो इहो धर्म आहे त पंहिंजे पतीअ जी आज्ञा मूजिबि हलनि। मां तुंहिंजी सों ॿुधी ऐं ॾिसी कुंदनपुर में न आयो हुअसि, पर तुंहिंजो सचो प्रेम ॾिसी तोखे वठी आयसि। हाणे तूं का बि चिंता न करे हमेशा ख़ुशि रहो। प्यारा भक्तों, जेको हिन अध्याय के सचे मन सां पढ़ंदो या ॿुधंदो, उन जी बि अहिड़ी तरह स्त्री पुरुष में प्रीत थींदी। हे राजा परीक्षित, इहा ॻाल्हि श्याम सुंदर जी ॿुधी माता रुक्मणी ॾाढी ख़ुशीअ सां उन्हनि जी अॻे खां बि वधीक शेवा करण लॻी। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 60 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 61 श्री कृष्ण भगवान जे वंश जी कहानी। प्यारा भक्तों, श्री सुखदेव जी स्वामी चवण लगा, हे राजा परीक्षित, अहिड़ी तरह श्री कृष्ण जी द्वारिकापुरीअ में 16,108 स्त्रियनि सां रही गृहस्थ आश्रम धर्मशास्त्र मूजिबि पालियो, ऐं संदसि सभई स्त्रियूं पतिव्रता धर्म सां 8 ई पहर उन जी शेवा कंदियूं रहियूं। हरी इच्छा सां सभु कंहिं स्त्रीअ खे 10 फुट श्याम रंग कमल नैण ॾाढा बलवान ऐं हिकिड़ी छोकिरी तमामु सुंदर पैदा थी। सभु कंहिं पंहिंजे बाल चरित्रनि जो सुख माता ऐं पिता खे ॾेखारियो थे, ऐं
संदन माता पिता खेनि चङा चङा गहना ऐं कपिड़ा पहिराए ख़ुशि थिया थे। उहे सभई 1,61,080 छोकिरा ऐं 16,108 कन्याऊं श्री कृष्ण खे पैदा थियूं। तंहिंखां सवाइ संदन संतान एतिरो वधियो जंहिंजो लेखो करे नथो सघिजे। सभई स्त्रियूं श्री कृष्ण खे 8 ई पहर पाण वटि ॾिसी ॾाढी ख़ुशि थियूं थे। संदन औलाद मां किन जा नाला वर्णन कजनि था, जीअं त प्रद्युमन वग़ैरह रुक्मणीअ मां, बान वग़ैरह सत्यभामा मां, शांब वग़ैरह जामवंतीअ मां, शूदत वग़ैरह कालिंदीअ मां, श्रीमान वग़ैरह सीता मां, बरगूख वग़ैरह लक्ष्मणा मां, भर्ग वग़ैरह मित्रबंदा मां पैदा थिया। संग्रामजित वग़ैरह बदरा जे पुटनि जा नाला हुआ। ताम्रखेत ऐं दत्तमान नाले 2 पुट बलराम खे रोहिणीअ मां पैदा थिया। प्रद्युमन खे आनंद ऐं अनर्द मां बजरनाभ पैदा थियो। रुकुम अग्रज जॾहिं ॿुधो त श्री कृष्ण खे प्रद्युमन ऐं ॿिया बि पुट पैदा थिया आहिनि, तॾहिं उन पंहिंजी स्त्रीअ खे चयो त रुकुमवती पंहिंजी धीउ जे लाइ स्वयंवर कबो। तंहिं करे तूं चिठी मोकिले मुंहिंजी भेण रुक्मणीअ खे संदसि पुटनि सूदो घुराए। संदसि स्त्री इहा ॻाल्हि मञी हिकिड़े ब्राह्मण हथां चिठी मोकिली, जंहिं ते रुक्मणी इहो हाल ॿुधी श्री कृष्ण खां आज्ञा वठी प्रद्युमन समेत भोजकट नगर में वेई। रुकुम पंहिंजी भेण खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो, पर उन अॻूणी ॻाल्हि लड़ाई हाराइण वारी यादि करे कंध खणी हेठि कयो। उन जी स्त्रीअ पेरनि ते सर रखी रुक्मणीअ खे वेनती कई त जॾहिं खां श्री कृष्ण तोखे खणी वियो आहे, तॾहिं खां अॼु तुंहिंजो दर्शन कजे थो। तूं असां ते कृपा करे असांजी धीउ जो विहांउ पंहिंजे पुट सां कर। इहो ॿुधी रुक्मणी चयो त भाउ जो हाल तोखे मालूम आहे, वरी जेरो कराइण जो इरादो अथई छा? मां अहिड़ी ॻाल्हि खां डिॼां थी। रुकुम पंहिंजी स्त्रीअ खां इहो हाल ॿुधी रुक्मणीअ खे सम्झायो, हे भेण, तूं डपु न कर, वेदनि अनुसार भाणीजे खे कन्या ॾियां थो। तंहिं करे रुकुमवतीअ जो विहांउ प्रद्युमन सां करे श्री कृष्ण सां नई माइटी ॻंढींदसि, जंहिं करे मुंहिंजो अॻूणो वैर बि मिटिजी वञे। ईअं चई रुकुम अग्रज पंहिंजे सभा में, जिते ॿियनि मुल्कनि जा राजाऊं तमामु चङा चङा गहना ऐं कपिड़ा पाए अची गॾु थिया हुआ, उते वञी वेठो ऐं प्रद्युमन बि पंहिंजी माता जी आज्ञा सां उते वञी बीठो। कन्या रुकुमवती जयमाला खणी सभिनी राजाउनि खे ॾिसंदी प्रद्युमन वटि पहुती। तॾहिं उन सामरी सूरत ते मोहिजी जयमाला संदसि गिचीअ में खणी विधी। इहो हाल ॾिसी सभिनी राजाउनि पाण में सलाह कई त जॾहिं प्रद्युमन राजकुमारीअ खे हितां वठी निकिरे, तॾहिं असीं खांइसि वाट में राजकुमारी खसे वठूं। उन मुराद सां सभई राजाऊं द्वारिका जी वाट ते वञी बीठा। सभई चयो जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 61 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।